भली आए भला पिरी तो जाने शाल जी भली आए भला पिरी जाने शाल जी अहरा पैर प्रीत जा दिहाड़ी हण अखे आई आहे तात तुझी भली आए भला प्री जानी हुजई जस कोरे लातई कलबता कई दीहन जी कस हण तो मां चंदन जस थी मिया महबूब मोची आया किथा तशबीह का सबका अलग सबका जुदा आया किथा तशबीह का सबका अलग सबका जुदा छुत तोखे मिठा क्यों खुदा सबका अलग सबका जुदा चाशू चखण माखियूं मखण मिसरियूं मिठियूं शीरीन पर क़िबला तुंहिंजे लुआबनि जा मज़ार सभ खां अलॻि सभ खां जुदा ऐ दिलरुबा तुंहिंजे अचण वासे छजा सभई अंगण तुंहिंजी इनायत ऐं अता सभ खां अलॻि सभ खां जुदा थर जी उठीअ जी हीर जो तासीर भी अक्सीर आ पर तुंहिंजे ज़ुल्फ़नि जी हवा सभ खां अलॻि सभ खां जुदा हाज़िक़ हकीमनि जी दवा पीरन फ़कीरन जी दुआ हाज़िक़ हकीमन जी दवा पीरन फ़कीरन जी दुआ सब ठीक पर तुंहिंजी शिफ़ा सब खां अलॻि सब खां जुदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व असहाबिका या शफीअल मुज़निबीन
का महमूद हक ज़ोहर उन ज़ात का बरकत के जे मिठे रब करीम अज असां तव्हां ते कमरुद्दीन चांडी दे ॻोठ में हे अज़ीम शान महफिल मीलाद नसीब फरमाई आहे। सुभान अल्लाह। शान अल्लाह तबारक व तआला असां जी इन पाक महफिल के पंहिंजी बारगाह में मक़बूलियत जो शर्फ अता फरमाए। वेझे परे का जेतरा भी दोस्त हन जाए ते पंद्रह करे पुरता रब करीम सभिनि जा पंद्रह सजाया फरमाए। चंगियूं मुरादूं खणी महबूब जे मीलाद में सब कठे थियायूं। अल्लाह तबारक व तआला हिन मीलाद पाक जे सदके में सभिनि जूं मुरादूं पूरियूं फरमाए। शान रब करीम हिन पाक महफिल के असांजी हिदायत जो सबब असांजे गुनाहनि जो कफ़ारो असांजी बख़्शिश जो ज़रियो बनाए। आमीन चो दोस्तो। जिन भी हिन कार खैर में हथ वडायो आ रब करीम कदम उन जो हथ न मुझाए। जिन भी हिन महबूब जी महफिल के सजायो आ तिनाई आखिरत रब उन जी सजाए। आमीन जो दोस्तों। जिया त ही अजीम शान महफिल बिनी जहानन के सरदार यतीमन के यार अड़ियन के आधार गरीबन के गमखार अल्लाह के महबूब बिनी जहानन के दाता महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके विलादत पाक की खुशी में मुनाकिद कई वई आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके पाक शान में बिनी जहानन के सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी पाक याद में ये महफिल मुनाकिद कई वई आहे। हजरत अल्लामा रशीद बिन राशिद शाफई रहमतुल्लाह तआला अलैह इरशाद फरमाइन था तो एक दफे मुझा वक्त जाग्या अखियूं बंद हुयूं सुतो पियो आहियां अहिड़ा त मुझा वक्त जाग्या जो मदीने जे मीर अची ज़ियारत मांखे ये नसीब थी वई आहे। शाल अल्लाह ताला हर एक उम्मती के महबूब जो दीदार नसीब फरमाए। आमीन। अल्लामा रशीद रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइंदा कदम बोसी करने का बाद जिए तो मीलाद जो मौके हुआ मीलाद जो महीना हुआ मुँह अर्ज कर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा उन्हीं शख्स के बारे में छाथा इरशाद फरमायो जब अमा जे मीलाद में खर्च करे थो मीलाद की खुशी में महफिलों मुनाकिद करे थो तमा उन जे बाबत छाथा इरशाद फरमायो। बुजुर्ग फरमाइंदा बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो ऐ वो इरशाद सभनी आशिकन जे लाइ हिकु सर्टिफिकेट जी हैसियत रखे थो। सभनी मुहिब्बन जे लाइ हिकु सनद जी हैसियत रखे थो। ऐ हुआ भी महबूबन करीम जो हर इरशाद हर मुसलमान जे लाइ सर्टिफिकेट जी हैसियत रखंदो आहे। महबूबन करीम जो फरमान असां मुसलमान जो दस्तूर हयात हूंदो आहे। महबूबन करीम जो फरमान असां जे लाइ लाज़मी हूंदो आहे। बिनी जहानन जा सरदार यतीमन जा यार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाइंदा ए रशीद तू उनी बाबत उनी शख्स जे बाबत मां खां पुछी थो जेको मुंहिंजी खुशीअ में हेतिरो सारो ख़र्च करे थो। इरशाद फरमायो मान सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो मन फरह बिना फरहना बिही जेको असां सां खुश थियो त असां उन्हीं सां खुश थींदा। मन फरहना बिही असां उन्हीं सां खुश थी वेंदा जेको असां सां खुश थींदो आहे असां उन्हीं सां खुश थींदा आहियूं। मालूम थियो त जेको महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मुनाकिद कंदो आहे महबूब करीम जी मीलाद जी महफिल कायम कंदो आहे इन मीलाद शरीफ में पधरा करे ईंदो आहे हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के सब प्यारा हूंदा आहिनि महबूब ते राज़ी थींदा हुजूर राज़ी थियनि
मिलाद पढ़ण वारन ते, मिलाद में अचण वारन ते, मिलाद गायण वारन ते, मिलाद ॿुधण वारन ते, मिलाद जे अंदर जेकी कोशिश करण वारा आहिनि इन सभिनी जे मथां महबूब करीम अलैहिस्सलाम जन राज़ी थींदा आहिनि। जॾहिं रब जा रसूल राज़ी थिया असांजी दुनिया बि भली, क़ब्र बि भली, हशर बि भली, ॿिन्ही जहान में ॿेड़नि पार सुजन जा इसले जा ॿेड़ा। रब करीम इरशाद फरमायो जिंदाबाद तुसा खड़े न तुसा माओ माओ जिकरा तुसा कुर्सी दे दो खती करो सुभान अल्लाह। सिकना पढ़ो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला हबीबना। मेरा घर जिते स्टेज ते बैठे से तो पढ़ते थे सामू वाले छोकरे में थोड़ा थोड़ा ठुकार दे कंजे के पीछू बैठे ससुराल क्यों नहीं पढ़ते महबूब के मथो सा आवाज बुलंद सल्ले अला नबीना सिकना पढ़ो सल्ले अला शफीअना। बुलंद फरमा छोड़ा है की समझ आती है ऐसी अपनी बोलिए अपनी जात में अपनी खलवे ना मजा आए ना सुकून आए अल्लाह से सारे जज्बे को आया वधिक जगह से आमीन आखो। रब करीम इरशाद फरमाया वरफ़अना लक ज़िक्रक ए मेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा तुसाडे दे लाए तुसाडा जिक्र बुलंद फरमा छोड़या है ए मेरे दिल भर तेरा जिक्र असा बुलंद कर छोड़या है। किह बुलंद नहीं कीता दुनिया वाले दा जिक्र किह वास्ते नाल बुलंद थीदा है। जेकना भले घराने च पैदा थिया तोंदा नाला बुलंद थी वेंदा है, भले शहर च पैदा थिया तोंदा नाला बुलंद थी वेंदा है। किदा नाला प्यू मां दे करे रोशन थीदा है, किदा नाला भिराए भेणे दे करे रोशन थी वेंदा है, किदा नाला कि चंगे कम करन दे ला रोशन थी वेंदा है, किदा नाला के खास ताल्लुक दे ला रोशन थी वेंदा है। लेकिन रब करीम इरशाद फरमाया ए मेरा महबूब तेरा नाला जो कायनात दे अंदर सच को वधिक चमकदा रहदा है सो किसदा वास्ता विच जन्नी ही असाई रब से जके तेरे नाले को रोशन करने वाले से तेरे नाले को तेरे अब्बे रोशन को नहीं किया, तेरे नाले को तेरे दादे रोशन को नहीं किया, तेरे नाले को हैदर करार रोशन न किया, तेरे नाले को सिद्दीक अकबर रोशन को नहीं किया, तेरे नाले को दस्तगीर रोशन को नहीं किया, तेरे नाले को भिट धनी रोशन को नहीं किया। भिट धनी बादशाह कंध झुकाई अच्छा बधी भिट दे मथू चढ़ा खड़ा अर्ज करदा पे ए मेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरा केड़ा हाल है बस लिकील सिक्की सिक्की संग कयो किबला लिकी लिकी लोग मकाम के छदी छुटे होते होत हण नाले तो बलोच मत सुयस सरत न विच में अर्जे मेरा नाला रोशन है तो तेरे सदके रोशन है, सिद्दीक दा नाला रोशन है तो महबूब दे सदके च रोशन है, अमीर उमर दा अदल रोशन है तो महबूब दे सदके विच रोशन है, उस्मान गनी दी सखावत हया जेकर मशहूर है तो महबूब करीम दे सदके विच मशहूर है, मौला कायनात दी जेकर विलायत मशहूर है तो महबूब करीम दे कदमे दा सदका है जो मशहूर थी है। अज जेकर सुन्ने दा नाला बुलंद है, अज जेकर सुन्ने दी सखावत, अज जेकर सुन्ने दी का भी जर्रे दी भी खिदमत मदीने वाला मीर कबूल फरमादा था तो उन्हीं दा ही सदका है।
रब करीम फरमाया तो वरफअना लका ज़िक्रका, असां तव्हांजो ज़िक्र बुलंद फरमायो आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा सोना असां तव्हांजो ज़िक्र बुलंद फरमायो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जिन पंहिंजे तरफ़ निस्बत ॾिनी आहे, ज़िक्र बुलंद करण वारा असां आहियूं। वरी ॿी जाइ ते रब करीम फरमाईंदो आहे या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा, ए नबी के जे खबरन ॾियण वारा, बेशक असां ई तव्हांखे रसूल करे हाज़िर नाज़िर बनाए करे मोकिलियो आहे। मोकिलण वारा असां आहियूं, रसूल बनाइण वारा असां आहियूं। असां ई तव्हांखे इज़त ऐं अज़मतूं ॾिनियूं आहिनि, तव्हांजो शान बुलंद करण वारा बि असां आहियूं। हत्ता के रब करीम इरशाद फरमायो, ओ मुंहिंजा दिल परवाना अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा सोना असां ई तव्हांखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे। अलगर्ज़ त मोकिलण वारो अल्लाह आहे, हुज़ूर खे नबूवत ॾियण वारो अल्लाह, रिसालत ॾियण वारो अल्लाह, क़ुर नाज़िल फरमाइण वारो अल्लाह, रसूलनि जा ज़िक्र खे बुलंद फरमाइण वारो बि अल्लाह आहे। बुलंद न कयो आहे, बुलंद कयो आहे त अल्लाह कयो आहे। अल्लाह बुलंद कंदो थो वञे पियो। माण्हुनि बि चयो त असां बुलंद कयो, असां त रसूलुल्लाह जो शान ॻायूं, लेकिन रब करीम फरमायो मूं रसूलुल्लाह जो शान बुलंद कयो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाईंदो आहे व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला जी नेमत खे शुमार कयो त शुमार कोन करे सघंदो। अल्लामा इमाम मुजाहिद रहमतुल्लाह तआला अलैहि, जेके हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जा शागिर्द आहिनि, सय्यदुल मुफस्सिरीन जा शागिर्द, इमामुल मुफस्सिरीन जे लक़ब रखण वारा आहिनि। तफ़सीर जज़री जे अंदर बयान फरमायो वेंदो आहे त हज़रत मुजाहिद रज़ियल्लाहु तआला अन्हु जी इहा आयत जॾहिं बयान फरमाई आहे त रब करीम इरशाद फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, यानी ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी महबूबन करीमन साण जेका नेमत मो ख़ास कया, ए उम्मतियो तव्हां जेकॾहिं ॻणियो त नेमत खे शुमार बि कोन करे सघंदो। महबूबन सां जेका नेमत मो ख़ास कयूं आहिनि, उन्हनि खे तव्हां शुमार ई कोन करे सघंदो। पर ॿी जाइ ते रब करीम ज़ाहिर ज़हूर बयान फरमाए छॾियो आहे इन्ना अअतैनाकल कौसर, ए मुंहिंजा महबूब असां तव्हांखे घणो कुझु अता फरमाए छॾियो आहे। तव्हांखे तमामु घणो बेशुमार कौसर मुबारक जो सीरो आहे। उलमाए इकराम जी मजलिस आहे, वधीक मूंखां सम्झण वारा आहिनि, वधीक इल्म रखण वारा आहिनि। सम्झनि था कौसर इस मुबारक जो सीरो आहे। तमामु घणो कुझु असां अता फरमायो आहे। कसीर जो बि मुबारक आहे कौसर, तमामु घणो कुझु अता फरमायो आहे। अल्लामा हज़रत इमाम सय्यदुल मुफस्सिरीन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जो बयान फरमायो आहे, जंहिंखे वरी अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि पंहिंजे किताब दुर्र मंसूर जे अंदर बयान फरमायो। चओ सुभान अल्लाह। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि 10वीं हिजरी जा आहिनि, लेकिन एहरात दौरगाह है महबूबियत में मक़बूल आहिनि। एनाद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरबार में शान रखण वारा आहिनि। हिक पंज दफ़ा न बल्कि 35 दफ़ा सुजानीअ में ज़ाहिरी अजन सां मदीने वारे मीर जो दीदार करण वारा 35 भेरा महबूब करीम जो दीदार करण वारा आहिनि। हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि कंहिंखां था बयान कनि, कंहिंखां था नक़ल कनि। सय्यदुल मुफस्सिरीन सय्यदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु
रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जेकी महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिना सदा सदा सोठ रहन जिंदे ला दिनी जहानन दे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी दरबार में दुआ घुरी आहे पंजे सोठ अब्दुल्लाह के पंजे पासे में बिहारे करे शफकत रहमत जा हथ मुबारक मथा घुमाए रब जी दरबार में अर्ज कयो अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब ए मुझा रब हिन अब्दुल्लाह के मुझे सोठ के तू किताब यानी कुरान करीम जो इल्म अता फरमाए अब्दुल्लाह के किताब से खार इल्म अता फरमा तो रसूलुल्लाह जी दुआ घुरले ही किए ना अखा नहीं हथ खड़न पिया तो साफ आसमान ते भी ककर चढ़ी पिया जे हथ खड़न पिया तो चोरी जो चंद्र चीर जी कदमन में भी अचे पवे पियो हथ खड़न पिया तो बुडल सिज मोटी करे वरी उभरी भी पवे पियो लहका जे हथ खड़न पिया तो सुकल वण भी सावा थी वञन पिया जे हथ खड़न पिया तो बीठल वण भी हली करे महबूब ने मथा सलात सलाम पढ़न पिया हित महबूबन करीम जे हथ जे इशारे जो कमाल आहे खुद महबूबन करीम जो केडो न वडो कमाल है अजमत हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा महबूबन करीम ने जो दुआ घुमा अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब मुझा रब इनके किताब से खा तो महबूबन करीम की दुआ बुलंद एहड़ी त मकबूल थी वैया एहड़ी त मकबूल थी वैया है एहड़ी त मकबूल थी वैया है जो दुनिया के सय्यदुल मुफस्सिरीन के लक़ब सजाद कन था ऐं असहाबन सगोरन में सदनी तफसीर है तफसीर इब्न अब्बास सदनी तफसीर मशहूर मारूफ है उन्हीं का सला इत्तक़ान के अंदर अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह तफसीर इत्तक़ान के अंदर फिर अल इत्तक़ान की उलूमुल कुरान के अंदर डेढ़ जिल्द में बयान फरमाया हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु ने इरशाद फरमाया है लौ क़ाली इक़ालु बईरिन लबजतहु फी किताबिल्लाह मुझी दाची जो दामन गुम थी वने तो मैं झंड कौन बोलिया पेरा कौन खड़ा बोड़ू लग्या जड़े जड़े का न पुछंदुस कि भला को कीअं गोली दो लबजतहु फी किताबिल्लाह अलबत्ता मां अल्लाह जो कुरान खोलिया या रब जो कुरान पढ़ा अल्लाह जे कुरान के सामने रखा तो रब जे कुरान मां बजे दाची जो गुम थियल दावन भी गोले वठंदुस दाची जो गुम थियल दावन भी गोले थो वठा के फरमायो है सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जेके महबूबन करीम जा गुलाम आहिन महबूबन करीम जा खादिम आहिन जे जरा मदीने वाले मीर हिक दफो दुआ घुरी है त मुंजा रब हिनके किताब से खार ऐ किताब का एड़ो जदल इल्म अचियो है जो अलहम्द बिस्मिल्लाह का वठी वन्नास ने खोलो दाची जे दावन जो ये जिक्र कोने कुछ बज़ाहिर कुरान में लिखल फिलानी चाहे ते दाची जो दावन है वो भी एड़ो जिक्र कोने कुरान में लेकिन सय्यदुल मुफस्सिरीन जो कमाल है मुस्तफा करीम हिक दफो दुआ घुरिया उन्हें महबूबन करीम जी ज़बान जी लज अल्लाह या रखी छड़िया है जो अब्दुल्लाह के इल्म मिली वियो है जो देख दाची जो दावन गुम थी तो बने तो वो भी कुरान मथा हासिल थी तो बने कुरान मथा मिली तो बने तो वो रसूल जके अल्लाह तो सेखारे ए मुझा रब ए मुझा महबूब चाओ कि रब ज़िदनी इल्मा रब ज़िदनी इल्मा ए मुझा रब मुझो अञा भी इल्म वधा हालांकि रब करीम फरमायो ए मुझा महबूब तक केतरो इल्म ॾिनो व अल्लमका मा लम तकुन तअलम ए मुझा महबूब असां तव्हां खे उहो कुझ ॾेई छॾियो आहे जंहिंजी पहिरां तव्हां सभु तव्हां खे इल्म ॾेई छॾियो अथव व अल्लमका ऐं ॼाणायो अथव तव्हां खे मा लम तकुन तअलम जो पहिरां तव्हां न ॼाणदा हो लम तकुन माज़ी जो सीगो आहे लम तकुन नफी जहदा है माज़ी जी माना दीदो आहे नफी जी नफी मनफी माज़ी जी माना दीदो आहे तमा पहरा न जानदा हुओ उहो भी इल्म तमा के असा अता फरमाई छलियो आहे मां जो कलमो आम आहे आम जी उमूमियत में रहंदो जैसी तरीका खास नस मथा नाज़िल न थिए जेका इनके तखसीस करे
जेका इनके मुखस करे एड़ी का नस जैसी नाज न थींदी तैसी ते आम पंहिंजी उमूमियत के शामिल हूंदो आहे। तो रब करीम फरमायो वअल्लमक मा लम तकुन तअलम, जो कुछ तव्हां पहिरां न ॼाणदा हुओ अॼु अल्लाह तव्हां खे सभु कुझु अता फरमाए छॾियो आहे। रब तव्हां खे सभु कुझु ॾेई छॾियो आहे। हर इल्म अल्लाह तबारक व तआला तव्हां खे ॾेई छॾियो आहे। एतिरे इल्म ॾियण जे बावजूद बि रब करीम फरमाईंदो मुंहिंजा महबूब तूं चवंदो रह रब ज़िदनी इल्मा, ए मुंहिंजा रब मुंहिंजो इल्म अञा बि वधाए। अल्लाह ताला सर्टिफिकेट तो दे तो महबूब के सभई इल्म ॾेई छॾियो थम वरी रब करीम महबूब अलैहिस्सलाम के दुआ भी सेखारे तो चवंदो रह त मुंहिंजा रब मुंहिंजो इल्म अञा बि वधा। हाणे रब जी सेखारियल दुआ कीअं न अल्लाह क़बूल फरमाईंदो। जॾहिं हिकु दफ़ो हज़रत इब्न अब्बास जे बाबति दुआ घुरनि था त हुनजो कमाल छा आहे त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खुद अल्लाह दुआ सेखारी त उन जो कमाल छा हूंदो। महबूबन करीमन जो छा कमाल हूंदो, केॾो न वॾो रब करीम इल्म अता फरमायो हूंदो। चयो सुभान अल्लाह। सिक सां पढ़ो सल्ले अला नबीना